प्रेस क्लब भोजपुर जे साफ़ी ऐं जेयू अॻुवान डॉक्टर सुंदर बालाणी कच्चे जी ॾुआरनि पारां हथो ॾियण ऐं खेस अस्पताल में रॉकेट लॉन्चर मोकिलण वारे अमल ख़िलाफ़ अॼु टेनी भी साफ़ी बिरादरी ऐं सिविल सोसाइटी जे शहरनि ॿाहिरि ते कारियूं पटियूं ॿधी हथनि में प्ले कार्ड खणी प्रेस क्लब खां मेन बस अॾे ताईं टायर साड़े एहतजाज करे रोड ते धरणो लॻाए वेही रहिया। जीअं सबबि सिंध खां पंजाब वेंदड़ ट्रैफिक मुतल थी वई। धरणे जी अॻुवानी जेयू अॻुवान मौलाना जमालुद्दीन, प्रेस क्लब जो सदर नारायण नाज़, शेर ज़मान बाजाराणी, मोइन बाजाणी ऐं ॿिया करे रहिया हुआ। धरणे में शरीक कलम धरणिन साफ़ियुनि खे धमकियूं ॾियण बंदि करियो, भत्ताखोरी नामंज़ूर, ज़िले कश्मीर जो अमन अमान बहाल करियो, हिंदू बिरादरी खे तहफ़्फ़ुज़ ॾियो, साफ़ी बिरादरी खे तहफ़्फ़ुज़ जा नारा लगाया। हिन मौके ते अॻुवान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 3 ॾींहं गुज़री वञण बावजूद कश्मीर पुलिस भत्ताखोर माफ़िया ख़िलाफ़ का बि कार्रवाई न कई आहे। हिननि चयो त पूरे ज़िले खे ॾुआरनि हवाले करे अवाम खे दंदड़को कयो वियो आहे। असां पंहिंजे इलाइक़े जे मज़लूम अवाम जे कलम ज़रिए जंग विढ़ंदा रहंदासीं। कश्मीर दिले जो मुनमान हया कयो, शर्म कयो, मुनमान बहाल कयो, हया कयो, शर्म कयो, दहशतगर्दी बंद कयो, ई पर्ची कल्चर बंद कयो, ई भत्ताखोरी बंद कयो, ई भत्ताखोरी बंद कयो, ई भत्ताखोरी बंद कयो, ई पर्ची निज़ाम बंद कयो, ना मंजूर, ना मंजूर, भत्ताखोरी ना मंजूर, ना मंजूर, ना मंजूर, भत्ताखोरी ना मंजूर।